मीरपुर माथेलो जे जसकम जसाफ़ तरफ़ां बरसाति मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ DC ऑफिस आॾो एहतिजाज कयो वियो। कारकुननि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रेस क्लब खां रैली कढी DC ऑफिस जे गेट आॾो धरणो हयो। धरणे दौरान कारकुननि ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे जसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़ मीर हसन लाशारी नज़ीर अहमद शेख चयो त ज़िले घोटकी में बरसाति तबाही मचाए छॾी आहे, जंहिंजे करे हज़ारे ॻोठ मुतासिर ऐं लखे माण्हू दरबदर थी खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। हिननि ज़िले इंतज़ामिया खे चिताव ॾिनो त जेकॾहिं बरसाति मुतासिरीन मारोड़नि जी सहायता करे खेनि राशन टेंट ॾेई घरनि मां पाणी निकाल न करायो वियो त DC घोटकी जी ऑफिस आॾो एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।